अस्सलाम वालेकुम। अॼु आहे ख़मीस जो ॾींहुं 5 नवंबर ऐं मां पंहिंजे ब्लॉग जी इब्तिदा कयां थी। टाइम थियो आहे 11:15। असांजी कम वारी मासी सफ़ाई करे थां ॿाहं धोई हली वई आहे ऐं हाणे मुंहिंजो वारो आहे कम जो जेको सॼो ॾींहुं हलंदो रहंदो। ऐं कल्ह धोता हम जेके कपिड़ा हथ जा, अॼु मां धोईंदमि मशीन वारा कपिड़ा, चादरूं टुवाल वग़ैरह। ऐं उनखां अलावा कमु त हलंदो रहंदो ऐं मथे जेके छित आहे असांजी उहा ॾाढी उते मिटी जमा थी वई। सो स्वीपर्स जेके कमु कंदा आहिनि असांजी कॉलोनी में, उतां हिकिड़े छोकिरे खे सॾियो आहे, हुनखे मथे छॾे आई आहियां, उहो सफ़ाई थो करे छित जी। उनखां सवाइ कपिड़ा मशीन में हाणे स्टार्ट कंदमि। ऐं अॼु मां तव्हां सां शेयर कंदमि हिकिड़ी वीडियो, फ़ोटोज़ मां जेका मां वीडियो ठाही आहे SOS विलेज जे बारे में। SOS विलेज जे बारे में मां तव्हां सां पहिरियों बि शेयर करे चुकी आहियां त कीअं कीअं उन्हनि जी हेल्प करे थी सघिजे, पर हेल्प तॾहिं थी करे सघिजे जॾहिं हुननि खे हेल्प खपे, या अगरि तव्हां विलिंग आहियो हुननि जे लाइ कुझु करण जे लाइ, त तव्हां उन्हनि खां पहिरियों पुछी वठो त असांखे हे स्किल्स आहिनि, छा तव्हांखे ज़रूरत आहे कंहिं माण्हू जी त असां अची वञूं। हूंदी हुननि खे ज़रूरत त हू तव्हांखे ॿुधाईंदा। गलो ख़राबु आहे काफ़ी ऐं ज़ुकाम जी इब्तिदा थी वई आहे, अलाह से ख़ैरु कंदो। सो SOS विलेज में मीटिंग्स थींदियूं हुयूं, फ्रेंड्स ऑफ SOS, ठीकु आहे। सो उन्हनि में अलहमदिल्ला मुंहिंजो बि नालो हूंदो। सो हिकिड़ी मीटिंग में असां जॾहिं वियासीं त उते उन्हनि चयो त जेके बि फॉरेनर्स अचनि था या कोई बि माण्हू विज़िट कनि था असांजा होम्स, जेके विलेज में 15 होम हूंदा आहिनि, हिन में जामशोरे वारे में त 15 आहिनि, ठीकु आहे। त 5 उन महिल आबाद हुया, माना एतिरा हिन वटि ॿार अची विया जो 10 ॿार हर घर में रहनि पिया या 8 ॿार रहनि पिया। त 40s में उन महिल शायदि ॿार हुया जॾहिं मां उते कमु पई कयां। सो 5 घर आबाद हुया, 10 घर अञा बंदि पिया, छो त हिननि खे इंतज़ारु हो त ॿिया ॿार बचनि। हाणे त माशाल्लाह इलाही थी विया अथनि ॿार। सो हुननि चयो त जेको बि अचे थो विज़िट करणु, उहो चए थो त तव्हांजा घर नथा लॻनि, हॉस्टल्स थियूं लॻनि, छो त हुन में डेकोरेशन न आहे। कोई गुल हुजनि, फ्रेम्स हुजनि, फ़ोटोज़ हुजनि, ॿारनि जो कुझु त हुजे न, हिकिड़ियूं ख़ाली भितियूं, उजड़ियल घर, ऐं ॿारनि खे सिर्फ़ु सुख मिले थो उतां, पर माहौल नथो मिले। सो हुन मीटिंग में हुननि रिक्वेस्ट कई त कोई असांजी हेल्प करे जेको असांखे इहे घर सजाइण में मदद करे। तव्हां यकीन कयो त कंहिं बि हथु न खयूं उन मीटिंग में, सिर्फ़ु मां हथु खयूं। मुंहिंजो 5 ई घर मुंहिंजी ज़िम्मेदारी आहिनि, पर उहे 5 ई घर मूं इन आसिरे ते खयां त मूंखे पक ई त को न को मुंहिंजी हेल्प कंदो। मां एतिरो मटीरियल जमा करे वठंदमि, एतिरी हेल्प मूंखे मिली वेंदी त जीअं मां उन्हनि घरनि खे सजाए सघंदमि। सो मूं सभिनी खां पहिरियों त पंहिंजे घर मां ॿियनि फ्रेंड्स खां हितां हुतां कुझु शयूं वठण जी कोशिशि कई, थोरो घणो सामान गॾु थियो, पर काफ़ी न हो। 5 घर सजाइण काफ़ी मज़ाक न आहे। ऐं उनखां पोइ मूं सभिनी खां पुछो त हाणे मां किथां वठां। हैदराबाद में मां फ़क़ीर जे पेड़ जी जेको लुंडा बाज़ार आहे, उते मां इलाही वेंदी रही आहियां। असां हर साल उतां माशाल्लाह सां घणो कुझु वठंदा रहिया आहियूं। बसि बैकग्राउंड नथी ॿुधायां त उते त मूंखे कॾहिं बि अहिड़ियूं शयूं डेकोरेशन वग़ैरह ऐं कुझु नज़र न आयो। पोइ मूंखे कंहिं ॿुधायो त नई पुल जेका हैदराबाद में इलाइक़ो आहे, नया पुल सभु उर्दू में चवंदा आहिनि, नई पुल, उनजे पूरे हेठां पुल जे आसपास बि ऐं उनजे हेठां बि पूरी हिकिड़ी मार्केट आहे, सेकेंड हैंड थांव ऐं डेकोरेशन्स ऐं अहिड़ी क़िस्म जी। 3 चकर मूं उतां जा हयां ऐं सेकेंड हैंड मार्केट मां तक़रीबन 7,000 जो सामान मूं जमा कयो। उहे पैसा मुंहिंजा न हुया, सभिनीनि जो हुयो, सभिनी खे थोरो थोरो ॾिनो, चंदो हुयो, कुझु बि हुयो, बहरहाल अलाह उन्हनि जो भलो कंदो। उहे वठी आयमि मां। ऐं कुझु जेके आहिनि गुलदान मूंखे ॾाढा मिलिया, उते गुल न पिया मिलनि त गुल वञी मां मार्केट मां वरिता। ऐं अलहमदिल्ला मां जॾहिं बि कंहिं दुकान वारे खे चवंदी आहियां त हीअ चैरिटी जो कमु आहे, त मूंखे इलाही सारी रियायत बि ॾेई छॾींदा आहिनि। सो उहे रियायत ते मूं इलाही सारा गुल बि वरिता। सो उहे मां हुननि जे घर में पाण वञी सेट कया। हुननि मूंखे चयो असांखे ख़बर न आहे, तव्हां पाण ई डेकोरेट कयो। हैंडीमैन हिकिड़ो हुननि जो हुयो, जंहिंसां मां मिली करे हुनखे ॿुधाईंदी वियमि, निशान हणाईंदी वियमि, उते हुन कोका हयां ऐं शयूं मूंखे सेट करे ॾिनी। सो अॻियां छा थियो उहो तव्हां हिन वीडियो क्लिप में ॾिसी वठिजो। ही शयूं जेके आहिनि, नंढा जेके पॉट्स आहिनि, इहे मां बाज़ारां वठी आई हुअमि। वॾा गिफ्ट मिलिया ऐं मनी प्लांट मां पंहिंजे घर मां पटे बोतलनि में विधो ऐं पोइ उन वॾनि पॉट्स में विधो। ही फ्रेम वठी आयमि उतां सेकेंड हैंड मार्केट मां। एॾियूं त बहितरीनु शयूं मिलियूं, ही तव्हां ॾिसंदा वञो। मां सभु नथी ॾेखारे सघां, वीडियो ॾाढी वॾी थी वेंदी। बसि हिकिड़ो आइडिया तव्हांखे ॾियां थी त मूं उतां छा छा ख़रीद कयो। ऐं हैरत अंगेज़ तौर ते ॾाढियूं सस्तियूं शयूं। ऐं सेकेंड हैंड मार्केट मां तक़रीबन मां 7,000 जो सामान वरितो। 5 घर सजाइण आसान ॻाल्हि न हुई, ऐं हिते सभु कुझु ॾेखारण बि पॉसिबल न आहे। शयूं तव्हां ॾिसी सघो था। ऐं कोई 1.5-2 हज़ारनि जूं शयूं जेके आहिनि, मां गुल वग़ैरह गुलदान इहे बाज़ार मां वरिता।
छो त गुल सुठा हुते कोन पिया मिलनि, बल्कि मिलनि ई न पिया सेकेंड हैंड मार्केट में। इन लाइ ही नंढा नंढा पॉट्स जेके आहिनि मां इहे ख़रीद करे आयमि। के हिननि जी डाइनिंग टेबल ते, के हिननि जे बेड जी साइड टेबल्स ते रखियासीं। हे बंच मां गुलनि जा वरिता। गुलदान मूंखे इलाही सारा मिली विया सेकेंड हैंड मार्केट मां। ऐं ही वुडन पीस हो जंहिंखे मां स्टिकर्स हणी डेकोरेट कयो, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा गुल, हिक खां हिकु सुहिणी शयूं हुयूं। ऐं माशाल्लाह तव्हां अॻियां ॾिसंदव हली त ॿार केतिरा ख़ुशि पिया थियनि। ऐं शयूं मां उतां चूंडे खयूं न उन मार्केट मां, ईअं न आहे त जेको आयो बसि उहो खणणो आहे। हिकु त ॿारनि खे बि ज़हन में रखियमि जीअं हीअ हाथियुनि जो ॾिसो सीन, ऐं तव्हांखे ॾिसंदव मोस्टली तस्वीरूं कार्टूननि वारियूं आहिनि या ॿारनि सां रिलेटेड आहिनि जेके ॿार ॾिसी ख़ुशि थिए, त उन हिसाब सां मां शयूं चूंडियूं। हीअ बदक ॾिसो एम्ब्रॉयडरी थियल हुई क्रॉस स्टिच में। फ़ोटो फ्रेम्स मां इलाही सारा वरिता ऐं फ़ोटोज़ मां वटि पाण वटि बि हुया ॿारनि जा, ऐं कुझु मां हुननि जे पेज तां बि खयां। हीअ ॾिसो ढेर शयुनि जो उते मूं पहिरियों पहुचायो। हीअ सॼा फ्रेम्स आहिनि, हिन में SOS जे ॿारनि जा फ़ोटो हयमि। ऐं ही मदर्स मुंहिंजी हेल्प पियूं कराइनि, त शयूं असां रखी पहिरियों डिवाइड कयूंसीं त कहिड़े घर में केतिरियूं मोकिलियूं, ऐं पोइ हे तव्हां ॾिसो त हाणे सेटिंग शुरू आहे। जेतिरो मूंखां थी सघियो नंढो नंढो सजावट जो सामान ॿारनि जे हिसाब सां, अहिड़ियूं बि शयूं रखणियूं जो ॿार खे बि तकलीफ़ न थिए, छो त के तमामु नंढा ॿार आहिनि, त उन हिसाब सां बि असांखे उहो डिसाइड करिणो हो त ॿार जीअं ॿार खे नुक़सानु न थिए, उनखे को धक न लॻे। हिते ॾिसो 3 फ्रेम तव्हांखे हिन में नज़र ईंदा भितियुनि ते। ऐं हर घर में या नंढी अहिड़ी टेबल हुई त हर घर में असां 2-3 डेकोरेशन जूं शयूं ऐं हिकिड़ो प्लांट रखियोसीं। हीअ SOS जा ॿार आहिनि, इन्हनि जा फ़ोटोज़ मां मूं वटि हुया। इहे फ्रेम सभु जा सभु जेके आहिनि बाज़ार मां वरितल आहिनि, सेकेंड हैंड मार्केट मां, नए पुल तां। हीअ म्यूज़िक जो हिननि जो हिकिड़ो फ़ोटो हो, म्यूज़िक रूम जो, जेके बि बहरहाल मूंखे मिली सघिया उहे मां। हीअ कंप्लीट हिकिड़ो सेट हो पेंटिंग्स जो जेको मां हिकिड़े घर में हयो। हीअ ॾिसो नंढियूं नंढियूं डेकोरेशन जूं शयूं, ऐं मनी प्लांट तव्हांखे नज़र ईंदो हर हंधि, हर टेबल ते। ऐं ही नंढा नंढा डेकोरेशन जा जेके बि मूंखे पीसिस मिली सघिया, हर घर में उन्हनि जे हिसाब सां मां हिननि खे सेट कयो। ही टॉयज़ हुननि जा पंहिंजा आहिनि, फ़ोटो फ्रेम्स जेके आहिनि उन्हनि वटि, इहे मूं रखिया हिननि जे टॉयज़ सां मिलाए। पिक्चर्स बि कार्टून, एनिमल्स, सीनरीज़ अहिड़े क़िस्म जा आहिनि। कोई माना वॾनि जहिड़ियूं पिक्चर्स न आहिनि जेके ॿार सम्झी न सघे। ऐं हिननि मां इलाही सारा त डैमेज हुया, रंग फिटल हो कंहिंजो कुझु हो, उहे मूंखे ॾाढा सस्ता मिलिया, त उन्हनि खे मूं अचे पाण पेंट कयो ऐं पाण मां उन्हनि जा फ्रेम जेके आहिनि कलरफुल ठाहिया ऐं उन में अट्रैक्शन पैदा कयो। हिन में बि तव्हां ॾिसंदव फ़ोटो फ्रेम लॻियल आहे मथे भित ते। हे हिननि जूं डाइनिंग टेबल्स हुयूं, उन्हनि सां कुर्सियूं बि हूंदियूं आहिनि, वॾी बेंच बि हूंदी आहे। उते मूं कुझु तस्वीरूं जेके डाइनिंग टेबल जे पोयां भित ते, हर घर में मूं कुझु न कुझु ज़रूरु हयो। हिन में कुझु न कुझु कटिजे थो, पर पोइ बि तव्हांखे आइडिया थी वेंदो त मूं उते कीअं डेकोरेशन कई, ख़ाली भितियुनि ते जेतिरो मूंखां थी सघियो, जेतिरो टाइम मां उते हुयमि। हीअ डाइनिंग टेबल ते गुलदान रखियल आहे। हिते हीअ नंढियूं नंढियूं प्लेट्स, इन्हनि जो पेंट ख़राबु थियल हो त इन्हनि खे मूं रीपेंट कयो पाण। हीअ शयूं तव्हांखे यकीननि ॾाढियूं वणंदियूं, आइडिया तव्हांखे वणंदो। सो तव्हां मां बि जेकॾहिं को SOS जी हेल्प करणु चाहे थो, हीअ ॿार ॾिसो हिन जे पोयां भित ते डेकोरेशन थियल आहे, ॿिन्ही भितियुनि ते मूं शयूं हयूं। हिन जा फ्रेम ऐं हीअ डेकोरेशन्स कुझु कटिजनि था। हीअ मां पाण बि, उन्हनि जो हैंडीमैन हो, उनखे बीहारे निशान हणाए ऐं मां पाण बि उते डेकोरेशन कई हर शइ जी पंहिंजे हिसाब सां। ऐं हुननि मूंखे इहा इजाज़त ॾिनी त जीअं तव्हांखे वणे तव्हां ईअं हिते करे वञो। सो मूंखां जेको थी सघियो त उहो मूं कयो। ॿार एॾा ख़ुशि पिया थियनि, उन्हनि जे घरनि में ॼण रौनक अची वई न, त हद खां वधीक एक्साइटेड हुया। पंहिंजा फ़ोटो ॾिसी त एॾा पिया ख़ुशि थियनि, इन खां पहिरियों उते अहिड़ो कोई कॉन्सेप्ट न हुयो। त हिननि जा जंहिं घर जा जेके ॿार, मूंखे ख़बर न हुई कहिड़े घर जा कहिड़ा ॿार आहिनि, बसि मां रैंडम पिक्चर्स जेके आहिनि न प्रिंट करायूं ऐं हुननि में हयूं। पोइ उते वञी करे मूं उन्हनि खे ॾेखारियूं त भई कहिड़ा ॿार कहिड़े घर में रहंदा आहिनि, त उहे फ़ोटो फ्रेम्स पोइ असां उन्हनि घरनि में रखियासीं। त ॿारनि जी ख़ुशीअ जी का हद न हुई, ऐं उन्हनि खे ख़ुशि थींदो ॾिसी तव्हां यकीन कयो त मुंहिंजे ख़ुशीअ जी का हद न हुई। एतिरा उन्हनि खे अजीब पियो लॻे त ईअं बि हूंदो आहे छा, घर ईअं बि डेकोरेट हूंदा आहिनि छा। सो असां सभई ॾाढा ख़ुशि हुयासीं। ऐं हुननि आख़िर में रसीद ज़रूरु ॾींदा आहिनि, तव्हां हिते ॾिसी सघो था त हुननि मूंखे 5 घरनि जे डेकोरेशन आइटम्स जी रसीद। टाइम थियो हिन महिल 3, ऐं कपिड़ा धोता, उन खां पोइ विझी सिंजी
मानी पचाई खाधी, नमाज़ पढ़ी, सुराण बि अची वई, उन में नमाज़ पढ़ी। हाणे असां वञूं था ॿाहिरि थर्सडे बाज़ार में, असां कुझु भाॼियूं खपनि। ऐं सुबुह मुंहिंजी कमवारी माई पई चए त उनखे सियारो थो अचे त काई सवड़ हुजे त ॾियो। हाणे ईअं त आहे कोन, एक्स्ट्रा मां रखंदी न आहियां, बसि थींदो आहे मां कढंदी आहियां। त उहो सोचां थी त सेकेंड हैंड मार्केट मां उनजे लाइ हिकिड़ी या ॿ जेको मूंखां थी सघियो, या ॾिसंदमि प्राइसिस या क्वालिटी, त उनजे लाइ उहो बि वठी ईंदमि। ॿियो जेके चैरिटी वारे सेंटर जे लाइ मां सिलाई जो सामान वठी वई हुअमि, त मुंहिंजी भेणुनि खे उनजी क्वालिटी ॾाढी वणी, त उन्हनि बि मूंखे कुझु शयूं चयूं त असांजे लाइ वठिजांइ। सो इहो बि थोरो घणो कमु आहे, सब्जी त लाज़मी वठिबी। सो वञूं था ॿाहिरि असां, वरी वापसि अची तव्हां सां शेयर कयूं था। असां निकिता आहियूं ॿाहिरि, वञूं था बाज़ारि। साम्हूं गाॾी वारो थो वञे पियो, फ्रूट वारो, जेको सिकी लधो हिकिड़ो असांजे कॉलोनी में ईंदो आहे, हिकिड़े खे ई अलाउ आहे। सो ॾिसूं था, जेका शॉपिंग कईसीं उहा तव्हां सां ज़रूरु शेयर कबी। हवा इलाही थी हले ऐं ख़ुश्क हवा आहे, ऐं डस्ट एॾी आहे जंहिंजी हद न आहे। ऐं मां चवां थी अगरि वायरस न बि हुजे न, तॾहिं बि मास्क पाइण जो ॼण त टाइम आहे। थधी हवा ऐं इहा ख़ुश्क हवा ॼण साह खे निड़ी वठे थी। 3 बजे असां वियासीं, हाणे 4 थियण वारा आहिनि, असां घर अची विया आहियूं। ऐं शॉपिंग असांजी हीअ आहे, भाॼियूं कुझु फ्री सेल पयूं, बसर बि अञा जाम पिया आहिनि हिन पासे, बसर हेठि बास्केट में इलाही सारा पिया आहिनि। बसर न वरितासीं, ऐं नवां पटाटा अलाए मूंखे नज़र ई न आया आहिनि, अलाए न आया आहिनि। सो जेसिताईं नवां पटाटा ईंदा आहिनि तेसिताईं असां ॻाढ़ा पटाटा खाईंदा आहियूं, उन्हनि जो टेस्ट ॾाढो सुठो हूंदो आहे। टमाटर वरितमि, 120 रुपया किलो मिलिया। धाणा मिर्च वाङण ढेर सारा, सुभाणे हिकिड़ी स्पेशल डिश ठाहींदमि वाङणनि जी। रेसिपीज़ मुंहिंजूं उहे सभु शेयर थियल आहिनि। लीमा वरिता, ऐं हिन पासे ही फ्रूट सुराण जो मोस्ट फेवरेट अमलोक, ऐं बाक़ी ॿिया फ्रूट। ऐं सवड़ वरिती हिकिड़ी, हीअ वरितमि क्विल्ट डबल बेड जी। यकीन कयो एॾी हेवी आहे, ऐं मां हैरान थी वियमि त इन भाईअ हिन थैली में मापई कीअं, इन करे मां खोलियां नथी, छो त अगरि मां खोलींदमि न हीअ ॿीहर मूंखां न वेठदी। इन करे जेको आहे हिनखे ईअं थी छॾियां, सुभाणे ईंदी माई त हुनखे ॾेई छॾींदमि। ॾाढी बहितरीनु, ऐं मूंखे हिनखे हथ मां खणण सां लॻो त इलाही गरम हूंदी, छो त हैवी हुई काफ़ी। ऐं हिन में कुझु उहो सिलाई जो सामान आहे, उहो तव्हां सां मां पहिरियों शेयर करे चुकी आहियां, जेको मां हुन चैरिटी स्कूल जे लाइ वठी वई हुअमि। सो एतिरो काफ़ी आहे फ़िलहालु। हाणे शयूं मां तव्हांखे ॾेखारे छॾियूं असां छा छा थोरी घणी जेका शॉपिंग हुई, पर एतिरे जे लाइ बि त वञिणो पए थो न ॿाहिरि। यकीन कयो कल्ह गाॾी वारो आयो, हुनखां पटाटा वरितमि, इहे नंढा नंढा ॿेरनि जेतिरा पटाटा, 90 रुपया किलो, उन मां बि ज़रे घटि अधु मां उछलिया। पोइ इन करे मूंखे वठी अचणी पवंदी आहे भाॼी, त जीअं मां ॾिसी वाइसी साफ़ु सुथरी भाॼी वठां। हितां काफ़ी जेका आहे ताज़ी भाॼी मिलंदी आहे। ऐं उनखां अलावा हिन महिल पैराडॉल खाईंदमि, थोरी देरि रेस्ट कंदमि, मथे में ॾाढो सूर पइजी वियो आहे। ऐं मज़ो थियो, त ख़ुशी बि थी ॾाढी, त अॼु मुंहिंजी 2 सब्सक्राइबर्स मूंखे मिलियूं बाज़ारि में। मां त ज़ाहिरा उन्हनि खे न पई सुञाणा, छो त मां फेसिस कंहिंजा बि न ॾिठा आहिनि। कमेंट कंदी आहिनि त उन्हनि जा रुॻो मां नाला ई सुञाणींदी आहियां। हुननि मूंखे मास्क जे बावजूदि सुञातो, त मूंखे ॾाढी हैरत लॻी इहा। सो ॾाढो सुठो लॻो, ऐं मां उन्हनि जा नाला नथी खणा, उहे पाण जेके आहिनि कमेंट कंदियूं त मूंसां अॼु केरु मिलियो हो, यकीननि कमेंट कंदियूं, मूंखे इहा पक आहे। ऐं उनखां अलावा लाड़काणे में बि मूंखे यकीन कयो कमेंट्स तव्हां किन माण्हुनि पढ़िया हूंदा, त केतिरनि सारनि मूंखे इनवाइट कयो पंहिंजे घर, ऐं केतिरा सारा उन एरिया जा हुया जिते मां रहां पई। सो ॾाढी ख़ुशी थी थिए जॾहिं को एॾी इज़त ॾिए, जॾहिं एॾो को मान ॾिए, सुञाणे। सो तमामु घणो मज़ो आयो, तमामु घणी ख़ुशी थी। सो हाणे कुझु देरि रेस्ट कंदमि, उनखां पोइ ईंदी 3 जी अज़ान, त निमाज़ खां पोइ वरी कंटिन्यू कंदासीं। टाइम थियो 5:30। चिकन वारे खे फ़ोन करे छॾियो हुअमि, त उहो हाणे चिकन ॾेई वियो आहे। अॼु चिकन मिलियो आहे 340 रुपया किलो। ऐं कुझु भाॼी कढी अथमि, वाङण ऐं पटाटा टमाटा मिक्स करे इहे राति लाइ फ्राए कंदमि। चिकन मां बि कुझु ठाहींदमि। सो डिनर जी इहा तयारी थींदी। हिन महिल त चिकन खे धोई हिसा थी कयां, ऐं सब्जियूं कटे ऐं पचण जे लाइ रखां थी। चिकन साफ़ु करे मां हुनजा हिसा ठाहे छॾिया आहिनि, ऐं हिन पासे वाङणनि जी भाॼी बि पचे थी। ऐं हाणे सांझे जी अज़ान अची रही आहे, त हाणे वञी मां पढ़ंदमि निमाज़। हीअ भाॼी मां पचाईंदी आहियां हल्की बाहि ते। सो सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं हिन जी रेसिपी अथव, ऐं ॾाढी मज़े जी ठहंदी आहे। ऐं हिन पासे जेको आहे अटो आहे अञा ॻोहिणो, डिनर कंप्लीट कबो, ऐं उनखां पोइ जेको आहे ईअं सना सना कम पिया थींदा जेसिताईं जाॻंदासीं। ऐं अॼु जो व्लॉग जेको मां हिते ख़तमु थी कयां।
ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाल्लाह सुभाणे ज़िंदगी रही त वरी नए व्लॉग सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।